बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमक जूं हेडलाइंस। घारो में नेशनल हाईवे ते टायर बस थियण सबब सूज़की कल्टी, औरत फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। सुल्तानाबाद लग सूज़की कल्टी थियण जे नतीजे में मुस्मात सलमा सोलंगी फौत, जॾहिं त ज़ुहैब, आबिद, मक़बूल ऐं इम्तियाज़ ज़ख़्मी थी पिया, जिन में ॿार बि शामिल आहिनि। सूज़की कराची खां दड़ो वञी रही हुई त घारो वेझो हादसो पेश आयो। सकरंड में जूता ठाहींदड़ पठाण पारां सिंधी अदबी संगत के अॻवान के धमकाइण ख़िलाफ़ एहतजाज। कुछ ॾींहं अॻु सकरंड में जूता ठाहींदड़ पठाण पारां जूता ठाहिण जे मामले तां सिंधी अदबी संगत के अॻूणे सेक्रेटरी मुसव्विर चौहान सां बदइख़लाक़ी करण ऐं सुहैल पठाण पारां खेसि दुकान जे अॻियां टपण खां रोकण वारे मामले ख़िलाफ़ सुजाण धुरिन GSN मुआज़ जे जावेद उमरानी, कुर्बान अली, जसकम जे मसूद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल बैंक खां सकरंड थाणे ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कंदे पठाणनि खे सिंध मां निकाली ॾियण जो मुतालबो कयो, जॾहिं त पुलिस सुहैल पठाण ऐं उसामा बिन पठाण ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल करे छॾी। टंडो मस्ती जे नौजवान शेखूपुरा जी तलाकियल औरत सां पसंद जो परनो करे छॾियो। पंजाब वासण अदीला राजपूत मोबाइल ते इश्क थियण बाद ख़ैरपुर पहुची टंडो मस्ती भरिसां ॻोठ लाल बख्श मंगी जे रहवासी नौजवान मोहम्मद आज़म मंगी सां ख़ैरपुर जी अदालत में प्यार जो परनो करे छॾियो, जंहिं बाद औरत जो चवणु हो त मुंहिंजा माइट मुड़ुस खे कूड़े केस में फासाइण चाहिनि था, तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। कंदकोट में 12 वरियनि जे नीगर सां मुबैना ॾाढाई ख़िलाफ़ वारिसनि जो एहतजाज। डिग्री कॉलेज जे रिहायशी 12 सालनि जे नीगर अब्बास मोहम्मदानी सां ॿिनि जवाबदारनि जी मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ नीगर जे वालिद एहसान मोहम्मदानी एहतजाज कंदे दायो त पुट अब्बास के पाड़े में रहंदड़ ॿिनि जवाबदारनि शाह अली गोलो ऐं अर्ज़ मोहम्मद उर्फ अर्ज़ू चाचड़ नशो ॾेई ॾाढाई जो निशानो बणायो आहे, जन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। कादिरपुर में मुख्तियारकार घोटकी जा छापा, वाधू अघ वठंदड़नि मथां ॾंड। मुख्तियारकार मेहरदीन चाचड़ करियाना, गोश्त, मच्छी, मुर्गी, सब्जी ऐं फ्रूट मार्केट में शयुनि जा रेट मालूम कया ऐं वाधू अघ वठंदड़नि खां ॾंड वसूल कयो, जॾहिं त SOPs ते अमल करण लाइ बि ज़ोर भरियो। बाद में मुख्तियारकार पेस्टिसाइड दुकानदारनि सां यूनियन काउंसिल ऑफिस में गॾिजाणी कंदे चयो त सारियुनि जी फसल ते मुकम्मल पाबंदी आहे। जेको बि दुकानदार सारियुनि जो ॿिज ऐं नकली दवाऊं विकिरो कंदो, उन जो दुकान सील कयो वेंदो। ये हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।